कॾहिं सोचियो आहे असांजा दोस्त वधी रहिया आहिनि पर ॻाल्हियूं घटिजी रहियूं आहिनि। असां वटि चैट्स जा सवे नोटिफिकेशन आहिनि, सोशल मीडिया ते हज़ारे फॉलोवर्स आहिनि, पर साम्हूं वेठल माण्हूअ सां 2 मिंट दिलि खोले ॻाल्हाइण लाइ वक़्तु नाहे। नौजवान जी दुनिया में हाणे दोस्ती घणो करे स्क्रीन जे अंदरि समाइजी वई आहे। हिकु मैसेज, हिकु रिएक्शन या हिकु वॉइस नोट केतिरनि ई अहिड़नि ॻाल्हियुनि जी जाइ वठी छॾी आहे जेके कॾहिं रस्ते, कैफ़े, यूनिवर्सिटी या पाड़े जे कुंड ते ओचितो शुरू थींदियूं हुयूं। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त असां अजनबी माण्हुनि खां त परे थी रहिया आहियूं, पर कॾहिं कॾहिं पंहिंजे वेझनि दोस्तनि सां बि हक़ीक़ी गुफ़्तगू बदिरां स्क्रीन शेयर करे रहिया आहियूं। तहक़ीक़ुनि मां बि इशारो मिले थो त मुख़्तसिर ऐं आम समाजी ॻाल्हियूं बि माण्हुनि में समाजी वाबस्तगी ऐं सुकून जो अहसासु वधाए सघनि थियूं। कुझु हफ़्ता अॻु हिकु 24 वरनि जी नारी जो हेडफोन गुम थी वियो। बज़ाहिर इहा हिकु मामूली ॻाल्हि हुई, पर उन नंढड़े वाक़िए खेसि पंहिंजे आसपास जी दुनिया सां हिकु अहिड़े अंदाज़ में ॿीहर ॻंढे छॾियो जंहिंजो खेसि अंदाज़ो बि न हो। हाणे हू रस्ते में हलंदे अजनबी माण्हुनि सां ॻाल्हाइण लॻी, कॾहिं कंहिं कुते खे घुमाईंदड़ औरत सां त कॾहिं साॻिए दुकान में ख़रीदारी कंदड़ कंहिं माण्हू सां। हैरत जी ॻाल्हि इहा हुई त उहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं कंहिं सुठो महसूसु कराइण लॻियूं। शायदि हीउ तजुर्बो रुॻो हिकु फ़र्द जी कहाणी न आहे, पर असांजे बदिलजंदड़ समाजी ज़िंदगी जी बि अक्कासी करे थो। पर्सपेक्टिव ऑन साइकोलॉजिकल साइंस हिन महीने जनरल में शाया थियल हिकु तहक़ीक़ मूजिबि 2005 खां 2019 ताईं सर्वे में शामिल माण्हुनि पारां रोज़ानो ॻाल्हाइण वारनि लफ़्ज़नि जो औसत अंग हर साल तक़रीबन 338 लफ़्ज़ घटिजंदो वियो। मजमूई तौरु उहो लॻभॻि 28% घटिताई थी आहे, पर 25 सालनि खां घटि उमिरि वारनि माण्हुनि में इहा घटिताई वधीक नुमायां हुई, जिते हर साल औसतन 451 लफ़्ज़ घटि थियण जो अंदाज़ो लॻायो वियो आहे। सवाल इहो आहे त इहे 451 लफ़्ज़ आख़िर कहिड़ा हुआ? मुमकिन आहे त उन्हनि मां केतिरा ई लफ़्ज़ उहे हुजनि जेके असां अॻु रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में अजनबी माण्हुनि सां ॻाल्हाईंदे इस्तेमालु कंदा हुआसीं। कॾहिं दुकान ते सेल्स असिस्टेंट सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल, कॾहिं कॉफ़ी ठाहींदड़ सां 2-4 जुमिला, कॾहिं पाड़े में कंहिं नए माण्हू सां मुलाक़ात या रस्ते में कंहिंखां मामूली सवाल। इहे नंढियूं ॻाल्हियूं असांजी समाजी ज़िंदगीअ जो कुदरती हिसो हुयूं, पर हाणे टेक्नोलॉजी केतिरनि ई अहिड़नि मौक़नि खे ख़तमु करे छॾियो आहे। दुकाननि में सेल्फ चेक ऑटो मशीनूं अची वियूं आहिनि, काफ़ी मोबाइल ऐप ज़रिए ऑर्डर थी वञे थो, कतार में बीहण दौरान फ़ोन हथ में हूंदो आहे ऐं पार्क में हलंदे या कुते खे घुमाईंदे कननि में हेडफोन लॻल हूंदा आहिनि। असां वटि वक़्तु बचाइण जा वधीक वसीला आहिनि, पर ॻाल्हाइण जा मौक़ा घटिजी विया आहिनि। अहिड़ी तब्दीली जो असरु ॻाल्हाइण जे मिक़दार ताईं महदूद न आहे। समाजी माहिरनि ऐं नफ़्सियात जे माहिरनि तरफ़ां अकेलाई बाबति वधंदड़ ख़दशनि जो ज़िक्र पिणु थींदो रहियो आहे। नौजवाननि में सोशल मीडिया ते अहिड़ो मवाद बि मक़बूल थी रहियो आहे जिते माण्हू पंहिंजे अकेलाई, दोस्तनि जी खोट ऐं समाजी ज़िंदगी खां परे रहण जा तजुर्बा शेयर कनि था। इन खां बि वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त अजनबी माण्हुनि सां गुफ़्तगू असांखे पंहिंजे महदूद दायरे खां ॿाहिरि करण जो मौक़ो ॾींदी आहे। असां दोस्तनि ऐं ख़ानदाननि सां त ॻाल्हाईंदा रहूं था, पर उहे माण्हू अक्सर असां जहिड़ा ई ख़्याल, तजुर्बा ऐं पस मंज़र रखनि था। अजनबी सां थींदड़ मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल मुख़्तलिफ़ नसुलनि, तबक़नि, सक़ाफ़तुनि ऐं सोचुनि जे माण्हुनि खे हिक ॿिए जे वेझो आणे सघे थी। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि ॿोल ख़तमु थींदी वञे त मुआशिरो आहिस्ते आहिस्ते नंढनि नंढनि इको चैम्बर्स में विरहाइजी सघे थो, जिते माण्हू रुॻो पंहिंजी पसंदि ऐं पंहिंजी सोच सां मिलंदड़ आवाज़ ॿुधनि था। हिक पार्क में कंहिं अजनबी सां थियल 5 मिंटनि जी ॻाल्हि ॿोल शायदि ज़िंदगी जो को वॾो वाक़ियो न हुजे, पर जेकॾहिं इहा मुलाक़ात हाणे असांखे ग़ैर मामूली ऐं यादगार महसूसु थिए थी त इहो ज़रूरु सोचण जो वक़्तु आहे त असां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी मां छा विञाए रहिया आहियूं। हेडफोन असांखे शोर खां बचाइनि था, मोबाइल असांजो वक़्तु बचाए थो ऐं टेक्नोलॉजी असांजी ज़िंदगी आसान बणाए थी, पर सहूलियत जे हिन सफ़र में शायदि असां कुझु इंसानी लफ़्ज़ पोइते छॾे आया आहियूं। शायदि ईंदड़ भेरे रस्ते में कंहिं अजनबी सां नज़र मिले त फ़ोन ॾांहुं वापसि वञण बदिरां रुॻो हिकु जुमिलो चई ॾिसो, अस्सलामु अलैकुम, तव्हां कीअं आहियो? मुमकिन आहे त इहा मुख़्तसिर गुफ़्तगू उन्हनि 451 गुम थियल लफ़्ज़नि मां कुझु लफ़्ज़ वापसि आणे छॾे।